नाज़रीन, राणीपुर में टे नंढी ॼमार जूं शाहीन छोकिरियूं मुहिब अली दरेश जी दुकान मां 25,000 चोराए फरार थी वयूं। रिपोर्टर गुलण जामरो मूजिब पुराणी बस स्टैंड तां नामालूम टे नंढी उमिरि जूं शाहीन छोकिरियूं मुहिब अली दरेश जी कन्फेक्शनरी जी दुकान तां 55,000 दख़ल मां चोराए वयूं। उन मौक़े ते मुतासिर दुकानदार ॿुधायो त पहिरियां 2 छोकिरियूं आयूं जिन चिप्स जा बंडल खणी भॼण जी कोशिश कई। जिन खां चिप्सूं वापसि करण लाइ पोयां लॻासीं, हिकु छोकिरी लिकी बीठी हुई जे दुकान में दाख़िल थी दख़ल में रखियल 55,000 चोराए फरार थी वई। कुछ देर बाद जॾहिं ॾिठोसीं त दख़ल में पैसा मौजूदु न हुआ। उन वक़्त ताईं टई छोकिरियूं फरार थी वयूं, जॾहिं त 2 नामालूम मर्द बि दुकान जी साइड सां बीठल ॾिठासीं, जिन में असांखे शक आहे त इहे हमराह हिन गिरोह में शामिल आहिनि, छो त राणीपुर में 3 खां 4 अहिड़े क़िस्म जा वाक़िया दुकानदारनि सां पेश आया आहिनि। पर राणीपुर पुलिस गिरोह खे पकिड़े न सघी आहे। असां SSP खैरपुर खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कराए चोरी थियल रक़म वापसि कराइण में क़ानूनी मदद कई वञे।